मलाखड़ा सिंध का कदीम और रवायती खेल है जो ज़ोर आजमाई, तफरीह और तनसाजी के हवाले से बेहद अहम समझा जाता है। सिंधी समाज और सकाफ़त में मलाखड़े को ख़ास अहमियत हासिल है। वक्त गुजरने के साथ साथ इस खेल के मयार और मकबूलियत में इजाफ़ा हो रहा है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अनसेंसर टीवी सां गॾु आहियां इमरान मलिक। नाज़रीन, हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां घोटकी शहर में, जिते ईद उल फितर जे मौक़े ते हर साल जीअं हिन साल बि मलाखड़े जो हिकिड़ो प्रोग्राम मुनक़िद कयो वेंदो आहे। तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी सघो था त ऑडियंस तव्हांखे नज़र ईंदी हूंदी ऐं मुख़्तलिफ़ पहलवान नज़र ईंदा हूंदा, जेके पहलवान न सिर्फ़ु सिंध मां बल्कि पूरे पाकिस्तान मां उन्हनि हिते हिसो वरितो आहे। ऐं हीअ मल जेको आहे 5000 साल पुराणी असां सिंधियुनि जी सकाफ़त बि आहे। इन सकाफ़त खे उजागर करण जे लाइ हितां जा माण्हुनि इनखे हर साल मल्हाईंदा आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदव त उर्स, मेला, भिड़शा जो मेलो या जिते मल न हूंदी आहे, उहो जेको मेलो आहे उहो बेरंग हूंदो आहे, बेमज़ा हूंदो आहे। त हिते जेका पहलवान आया आहिनि से असां सां गॾु आहिनि। उन्हनि पहलवाननि सां बि अवां जी मुलाक़ात कराईंदासीं ऐं ऑर्गेनाइज़र्स बि आहिनि। त उन्हनि हिन अहिड़े वॾे इनिशिएट ऐं हिन सकाफ़त खे उजागर करण जे लाइ उन्हनि जेको इहे स्टेप्स वरिता आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कराईंदासीं त इन सॼे प्रोग्राम जे पोयां उन्हनि जा कहिड़ा मक़सद आहिनि। जीअं त असां हिते हर साल ईंदा आहियूं घोटकी ज़िले में। हिते ज़बरदस्त मलाखड़ो थींदो आहे। हिन मलाखड़े में असां मतिलबु पाकिस्तान लेवल ते मुक़ाबला कंदा आहियूं और हिते बि पाकिस्तान लेवल जा पहलवान ईंदा आहिनि। हर साल असां घोटकी जे मेले ते ईंदा आहियूं। पहलवान घुराईंदो आहे भवन मलन साहब, और हिन बार बि पाकिस्तान लेवल ते पहलवान पहुता आहिनि। असां ख़ानदानी पहलवान आहियूं। मुंहिंजो ॾाॾो पहलवान हुयो, मुंहिंजो चाचो पहलवान हुयो, मां पहलवान आहियां, मुंहिंजो पट बि पहलवान आहिनि। असां पुराणे अरसे खां मतिलबु मल विरधा अचूं, अल्हम्दुलिल्लाह हाणे हिते असां घोटकी में पहुता आहियूं, बाक़ाइदा मलाखड़ा मुक़ाबला था कयूं। बेस्ट रेसलिंग पूरे पाकिस्तान, गुजरांवाला लाहौर में खेॾियो आहे, हुते खटियो आहे। ऐं पाकिस्तान खां अलावा कज़ाकिस्तान ऐं ॿ दफ़ा मुंहिंजो दुबई जो टूर लॻो आहे ऐं उमिरि जी टिकट खटी आहे, उमिरो करायूं अल्हम्दुलिल्लाह। ऐं हिते हींअर असां मां मल जो मुक़ाबिलो खटे आयो आहियां। बाक़ी सिंध पंजाब जा नामियारा पहलवान हिते घोटकी जे ज़िले में सभु तव्हां ॾिसो पिया पाण। सिंध का कोई भी ऐसा गांव या इलाका ना होगा जहां ये खेल ना खेला जाता हो। सिंध में किसी भी उर्स, मेले या सकाफती सरगर्मियों में मलाखड़े का होना ज़रूरी समझा जाता है। अगर किसी भी त्यौहार में मलाखड़े का इस्म शामिल ना हुआ तो फिर उसे फीका, बेमज़ा और अधूरा तस्वुर किया जाता है। उनखां अलावा ही सिंध जी क़दीमी सकाफ़ती रांदि आहे, जंहिंसां असांजो शौक़ु आहे। असां पहिरें पाण बि ही मल पहलवानी कंदा हुआसीं, मल मुक़ाबिलो कंदा हुआसीं, कोॾी रांदि बि खेॾंदा हुआसीं। असांजो काफ़ी शौक़ु आहे। ही सिंध जूं पुराणी रवायती रांदियूं आहिनि, जेके असां कोशिशि कई आहे कि हमेशह जे लाइ बरक़रार रखण जी। ऐं हितां जे इलाइक़े जे माण्हुनि में जेके झेड़ा झटी मसाला आहिनि, सभिनी मसइलनि खे जेको माण्हुनि जूं मायूसियूं ख़तमु करण लाइ ऐं जेके नशा पता माण्हू कंदा आहिनि, उन नशे पते खां बचण जे लाइ नौजवाननि खे असां हिकिड़ो अमन जो पैगाम बि ॾींदा आहियूं। उनखां अलावा नौजवाननि खे असां हिकिड़ो सबक़ु ॾींदा आहियूं। रहीमेर खान से हूँ, इधर घोटकी में आया हूँ और बहुत ही अच्छा मलाखड़ा है। हर साल हम यहाँ आते हैं, एंजॉय करते हैं। और हमारे जो ये मलाखड़ा है, हम एक ख़ानदान से मतलब ये मल लड़ते हैं, चाचड़। और यहाँ पर जो है सिंध के पहलवान भी बहुत अच्छे हैं। और मलाखड़े को मल भी कहा जाता है और उसके खिलाड़ी को मल पहलवान बोला जाता है। मल फ़नी तौर पर सिंध के मैदानी इलाकों का खेल है, जिसके बुनियादी उसूल व ज़वाबित भी मैदानी इलाकों में मरजू खेलों के तरह मुतय्यन किए जाते हैं। मल और मलाखड़ा मेल और मल से मिलकर बना है। मेल की माना मिलना और मल की माना है नीचे गिराना है। लिहाजा मेल मल कसरत इस्तेमाल के बायस सिर्फ मल रह गया है।